एक पोड़ी औरत जी दिलचस्प ऐं सबकामोज़ कहाणी। कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त कंहिं गार जे भरिसां हिकु पोड़ी रहंदी हुई। हिकु ॾींहुं हू पोड़ी औरत पंहिंजी ॿनी मां गोभी पटण लाइ निकिती त रस्ते ते हू उन गार वटां गुज़रण जो थियो। उन गार में 12 माण्हू रहंदा हुआ जेके असुल में 12 महीना हुआ। उन्हनि हिन पोड़ी माई खे सॾु कयो त मासी, ओ मासी, इहो त ॿुधा सभ खां सुठो महीनो कहिड़ो आहे। पोड़ी गार जे वेझो आई ऐं चयाईं त भाउ, सभई महीना सुठा आहिनि। ॾिस न, जनवरी में अछी अछी खीर जहिड़ी बर्फ़ वसे थी, फेबरवरी में वरी मोगी जो मुंदु ठहे थो ऐं मार्च में वरी चौधारी गुलकारी थियो वञे। बाक़ी साल जा महीना बि तमामु सुठा आहिनि। हर महीने जी पंहिंजी पंहिंजी ख़ासियत आहे। अहिड़ी तरीक़े सां पोड़ी हर महीने जी तारीफ़ कई। मासी, तो असां सभिनी जी तारीफ़ कई आहे, उन करे असां तोखे इनाम ॾियणु चाहियूं था। तोखे ख़बर आहे त इहे 12 ई महीना असीं आहियूं। हुन पोड़ी जे छॿड़ी में सोननि गननि जो ढेर विझी ॾिनो। पोइ पोड़ी हुननि जा थोरा मञिया ऐं पंहिंजे घर ॾे रवानी थी वई। घर पहुची हुन ॿारनि खे सोनियूं गुनियूं ॾेखारियूं ऐं हुननि खे चयो त हाणे पाण तमामु घणो शाहूकार थी वेंदासीं। ॾिसो त मूं केतिरो सोन आंदो आहे। उन ई वक़्तु पोड़ी जी हिकु पाड़ेसरी उते अची पहुती। हुनजो सोन एतिरो सोन ॾिठो त हुन जूं अखियूं फाटी वियूं ऐं माई हुनखे 12 महीननि जी ॻाल्हि शुरू खां वठी पछाड़ी ताईं करे ॿुधाई त कहिड़ी तरीक़े सां हुन 12 महीननि जी तारीफ़ कई ऐं हुनखे सोन मिलियो आहे। पोड़ी जी पाड़ेसराणी तमामु लालची हुई। हू उन वक़्तु डोड़ंदी डोड़ंदी गार जे साम्हूं मुंहुं वटि वञी पहुती जिते उहे 12 महीना 12 माण्हू रहंदा हुआ। हुननि हुनखे बि अंदरि सॼो ऐं खांसि पुण साॻियो सुवालु कयो त मासी, सभिनी में सुठो महीनो कहिड़ो आहे। पाड़ेसराणी चयो, सच जे पुछो त हक़ीक़त में को बि महीनो सुठो न आहे। ॾिसो न, जनवरी में बर्फ़ पवे थी, फेबरवरी में मींहुं वसे थो। अहिड़े तरीक़े सां हर महीने में का न का मुसीबत अची नाज़िल थिए थी। तुंहिंजी वॾी महिरबानी मासी, पंहिंजी थैली ॾे त उन में तोखे इनाम तौरु कुझु विझी ॾियूं। महीना मायूस थी विया ऐं मासी खे तोहफ़ो ॾियण जो सोचियाऊं। 12 महीननि हिन पाड़ेसराणी जी थैली त भरे ॾिनी, पर मथे पननि सां ढके ॾिनऊंसि। पोइ हू पंहिंजी थैली खणी घर ॾे रवानी थी वई। सॼी वाट सोचींदी आई त घर पहुची ॾिसां त 12 महीननि हिन खे छा ॾिनो आहे। जॾहिं हू घर पहुती त हुन ॿारनि खे चयो त हाणे पाण बि हुन पोड़ी वांगुरु शाहूकार थी वेंदासीं। उहो चई हुन पंहिंजी थैली महल ते ऊंधी कई, पर थैली मां सोनियूं गुनियूं निकिरण बदिरां रुगो पथर ऐं पथरियूं निकितियूं। रुगो पथर, पथरियूं ऐं भितरियूं निकितियूं। पाड़ेसरी खे तमामु घणी कावड़ लॻी ऐं डोड़ंदे डोड़ंदे पोड़ी वटि पहुती। पोड़ी पुछियसि, जॾहिं हुननि 12 महीननि तोखां उहो पुछियो त सभ में सुहिणो महीनो सुठो महीनो कहिड़ो आहे, त तो छा जवाबु ॾिनो। माई चयो त मूं साफ़ साफ़ चयो त मुआ को बि महीनो सुठो न आहे। हर महीने में का न का मुसीबत आहे। पाड़ेसरी चिड़ मां उन पोड़ी औरत खे ॿुधायो, पोइ त बिल्कुलु तोखे सही इनाम मिलियो आहे। तोसां ईअं ई थियणु खपंदो हो। भला केरु पंहिंजी गिला ॿुधी को सुठो इनाम थोरो ई ॾींदो। पोड़ी औरत चयो। पोइ त हू माई मायूस थी पंहिंजे घर ॾांहुं मोटी वई ऐं पोड़ी माई पंहिंजे सोन सां ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण लॻी। साथियों, उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा। तव्हां में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।